जी साथियों अस्सलाम वालेकुम। जनाब सराज मुखे जे मौजूद अलग खुशाई करण मौको मिलियो है वो है सिंधी तहजीब। सिंधी तारीख़ ऐं तहजीब ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो तमामु घटि आहे, छो जॾहिं सिंध जो नाम ज़ुबान ते अचे थो त हिकु मिठास जो अहसासु महसूसु थिए थो। सुठी ऐं ख़ुशहाली खिदे जो ख़्यालु करे थो जनाब सदर। असां सिंध जा अख हथ में ॾेई ऐं कुल्हो कुल्हे सां मिलाए पूरी दुनिया खे ॾेखारियो आहे त असां सिंध में पाण मुतहिद आहियूं। सक़ाफ़त जे ॾींहुं अजरक ऐं टोपी पाए पाण में गॾु थींदा आहियूं त सिंध जी सक़ाफ़त खे चार चंड लॻी वेंदा आहिनि। सिंध पंहिंजी शुरूअ सां सॼी दुनिया खे मुतासिर कयो आहे। अजीज़ सिंध वासियों, मुंहिंजे सोणे सुभाणे सिंध जी तारीख़ केतिरी त पुराणी आहे जेतिरी हीअ तारीख़ 5000 साल पहिरियां मोहन जे दड़े खां खोटाई मां जेके आसार विझण जे कारण मां को एतिराज़ नथो थी सघे त मुंहिंजी सिंध इस्लाम जो मर्कज़ आहे। 1000 साल पहिरियां सिंध खे बाबुल इस्लाम जो लक़ब ॾिनो वियो। सिंधी टोपी में ठहियल महिराब हिन ॻाल्हि जी शाइरी ॾेई रहियो आहे त असांजा वॾा मज़हबी अमीर हुआ। हीअ सिंध धरती इहा धरती आहे जंहिं वॾनि बुज़ुर्गनि ऐं दरवेशनि खे जनम ॾिनो आहे। सिंध मुंहिंजी अमां तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां, सिंध मुंहिंजी अमां तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां। जनाब क़ौम हमेशह ज़िंदा रहंदी आहे जंहिं क़ौम जी सक़ाफ़त ज़िंदा हुजे। ख़ुदि सक़ाफ़त हूंदियूं आहिनि। सक़ाफ़त जे ज़रिए क़ौमुनि खे मान ऐं मर्तबो मिलंदो आहे। असांखे इन ॻाल्हि ते फ़ख़्रु आहे असांजी क़ौम ज़िंदा ऐं असीं ज़िंदा आहियूं। तॾहिं शेर आहे जो पैर हटियो सो पैर कटियो, जो पैर हटियो सो पैर कटियो, न ख़ौफ़ के तारे अखड़ूं जब लिख वजे सालात कॾहिं